राम 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 राम। ॿियो छा था धंधा पाणी? धंधा पाणी त हेॾा आहिनि भाऊ की तव्हांखे छा ॿुधायांव मां। तो लाइन लगा बीठा आहिनि या? अरे बाप रे हिन महिल ताईं त अमरावती ताईं लाइन हुई। हो हाणे छा थियो वरी? हाणे हली आ वरी अलाए काॾे विया, मां मोदीअ खे वोट ॾियण विया आहिनि। अच्छा 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 पोइ कीअं था कयो हाणे? वेठा आहिनि भाई, व्यापारी अचनि था, 3 दफ़ा अगरबत्ती लॻाई आहे, ॾिसो दियो बि ॿारियो आहे अॼु। अच्छा 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 कचौड़ीअ लाइ बि पैसा न हुया अॼु। पोइ हाणे छा हाणे पीला चांवर खाई आया हुया घरां रातों खां बचियल। अच्छा 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 त पोइ अॻिते हाणे छा करिजे कीअं हिन जो? बसि भाऊ वारो ॾींहं आहिनि, ॾिसो वारा आहे न वार सभु ॾींहं तव्हांजा त असां ई उठी वेंदासीं हिकु ॾींहुं। पोइ हाणे कीअं डब सां मोदी अचणु ॾिजे? हा वरी एतिरो कारो मुंहुं कयो आहे, अञा थोरो कारो मुंहुं करे ई वठिजे। अच्छा अच्छा जीएसटी सम्झ में आयो तव्हांखे? जीएसटी त मूंखे कुछ समझ में ही ना आयो। जीएसटी नालो भी अलाए कहिड़ो रखियो अथई न हुन। त नालो तव्हांजे नाले छा रखणु खपे? कारो मुंहुं रखणु खपे भाऊ। कारो मुंहुं, अच्छा ये ॻाल्हि सही चव। और नोटबंदी खां फ़ाइदो थियो तव्हांजो? नोट त हुया ई कोन भाऊ, जेका हुया उहे बि बैंक में लॻाया त घर वारनि खणी छॾनि। अच्छा त नुक़सान ई नुक़सान थो थिए वेठो न? नुक़सान त एतिरो थो थिए, तव्हांखे छा ॿुधायां मां। हिन दफ़े त गणपति बि वर्गणी न मिली, हाणे नवरात्रा आहिनि, ॾिसूं अॻिते छा थो थिए। अच्छा नवरात्रि वर्गणी में तव्हांखे कोई फ़ाइदो थींदो आहे? असांखे फ़ाइदो थोरो न थींदो आहे भाऊ, हिकु इंजॉयमेंट कंदा आहियूं न। वर्गणी घटि थींदी त असांखे पंहिंजा पैसा विझी ॾियणा पवंदा। अच्छा अच्छा ये ॻाल्हि इंजॉयमेंट त ज़रूरी आहे न भाऊ। हाणे वरी ये दारू बीयर बि महांगियूं कई त हिन में बि वधीक ख़र्च थी वियो। अच्छा 100 वारी 300 में बि विकामजे। अच्छा अच्छा आहे त पूरी टेंशन जो कमु न भाऊ। अच्छा पोइ हाणे कर्जे जे कीअं हिन जो? ईअं छा कजे, वरी हिनखे वोट ॾिजे न मोदी। अच्छा अच्छा पोइ विसी न छा लफड़ो विसी त कयो था? विसिन ने त मुकारो कयो आहे न भाऊ समाज जो। अच्छा त तव्हांजो घणो थियो आहे? असां छा खयो आहे, असां लखुर वारी विसी 50,000 घाटे था खणी पहिरों नंबर वियूं था। अच्छा अच्छा चलो ठीक त पोइ हाणे मां वञा पोइ? न वियो न, चांहि पीआरांव थो, घरां वठी आया 10 रुपया मंगे ॾियांव थो तव्हांखे, चांहि पीआरांव थो भाऊ। अरे यार ये न चो यार, ये तो दादा नालो ख़राब कयो था। 10-20 रुपया ॾियो। ठीक आहे चलो चांहि तव्हांखे पीआरंदासीं। हा तव्हांखे चांहि पीआरंदासीं, कोई टेंशन न आहे। लाइट जो बिल आयो 2500 रुपया। अरे एॾो वधीक छो? छा क्यों खाली पीली वेठा आहियूं, टीवी में होम थिएटर चालू करे वेठा आहियूं, लाइट बि ॾिसो, पंखो बि चालू अथव। अच्छा चलो ठीक आहे अचांव थो मां। गर्मी बि ॾिसो त केॾी चालू आहे। अच्छा अच्छा ठीक आहे अचांव थो मां। हा भाऊ अचो न, हिन महिल हाली 2-3 महीना ठीक दिवाली खां पोइ अचो हाणे। हाँ चलो ठीक है, जीअं तव्हां चओ। राम 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 राम। घर के वञो, दुकान न खोलो।